पंहिंजी ख़बर ॿुध आज के पंहिंजे माबू खे चए पियो कांगाऊं तोड़ियो साईं माबू ॾे इंसान वञण जी का बि मुंहिंजा फुर्सत न मिले कांग पखी खे चए पियो तूं मुंहिंजो संदेहो खणी वञ ओ कांगा तोड़ियो हो त चिठियूं चोरायो पोइ वञी ॾे मुंहिंजे महबूबन खे मुंहिंजूं लोकों लिकाए हाणे उते वो मन पढ़ाए अल्लाह जो त सुध लहन का सूर जी हिन कलाम ला मुंहिंजे दोस्त फरमाइश कया जाहिर मां मलार पंवर ड्राइवर बस जो ऐं कुनरी खां पारस वारो वाहिद बश्क ऐं मिर्ज़ो ख़ान चांडियो रूपाड़े खां मुंहिंजा दोस्त आहिनि रूपो रबारी जियो मुखी ऐं नाथो ओला कांगा तोड़िया दुहियो साण हथन आ कांगा तोड़िया दुहियो साण हथन वञी खा विलायत में मुंहिंजा माता महबूबन ऐं ॾिसी वो मन पुछण अला त ही कुर्बानी कंहिं कई उमरकोट खां चेतन कृष्ण वारो ऐं मंज़ूर कृष्ण वारो ये लॾे यार जानी छॾो यज वञा